क़याम साहब जश्न विलादत बासादत रसूल खुदा ऐं इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी विलादत जे सिलसिले में 17 रबीउल अव्वल जे ॾींहुं इमाम बारगाह शाह नजफ़ मां शिया तंज़ीमुन असगरिया ऑर्गेनाइज़ेशन क़याम साहब ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे अॻवाननि मौलाना मोहम्मद नवाज़ हैदरी, मौलाना सादिक हुसैन इमामी, ज़वार मुहर्रम अली महदवी, ज़वार ज़ुल्फ़कार अली विस्तड़ो, मौलवी कुतुब महदवी ऐं ॿियनि जी अॻवानी में जश्न ईद मिलादुल नबी जी रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी दरगाह सखी ॼाम दातार ते पहुती। रैली में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। जश्न रैली में अॻवाननि चयो त रसूल ख़ुदा जी विलादत सां दुनिया नूर सां रोशन थी। रसूल ख़ुदा तमामु नबियुनि जो सरदार नबी आहे। असां सभु इमाम मासूमिन जी ॿुधायल वाट ते अमल करे असां सभिनी खे मुतफ़िक़ थी पंहिंजी ज़िंदगी ऐं आख़िरत संवारे सघिजे थी। जश्न रैली दरगाह सैयद असगर अली शाह अल मारूफ़ सखी ॼाम दातार रहमतुल्लाह ते पहुती ऐं आलम इस्लाम ऐं मुल्क पाकिस्तान जी सलामती लाइ दुआए ख़ैर घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची